अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 11 आखे साम्हूं पेश करे में अचे थो, जंहिंमें मौलाना मथे जेको खोटा अने कूड़ा केस थिया हुआ उन केस में जा अमोक केसनि जी विगत अने तफ़सील पाण खे मिलई आहे, उहो आखे साम्हूं बयान करे में अचे थी। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह मथे कूड़ा खोटा 250 केस करे में आया हुआ। मौलाना जी क़ौम जो हिकिड़ो इंसान सादी बिन राहू, इन हिकिड़े इंसान मौलाना मथे ऐसी खोटा केस कए हुए। इन मणी केसे में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह बाइज़त बरी थी विया, छुटी विया, अने जेको मौलाना जा मुखालिफ़ हुआ उन खे हार ॾिसणी पई। हिकिड़ो खोटो अने कूड़ो केस बन्नी अने पच्छम जे सरदार ऐं सरगना ऐं वॾेरे जे चे मथे सादी राहू कए हुए। ई हिकिड़े खून जो खोटो अने कूड़ो केस हो। बन्नी अने पच्छम जे अने अमोक कच्छ जे शरारत पसंद इंसान मिली करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे ख़िलाफ़ मौलाना जी क़ौम जे हिकिड़े इंसान सादी राहू खे हथियार बनाए करे इस्तेमालु कयूं। अने मौलाना मथे मुसलसल लगातार ऐसी खोटा केस इन हिकिड़े इंसान वटा करायूं। सादी राहू से मौलाना जी तकरार 5 वरह सुधी हलई। पोइ इन मुक़दमे में खोटे केस में जेको खून जो केस हो, इन केस में मौलाना के बेहद तकलीफ़ूं अने बेहद मुसीबतूं अने परेशानियूं ॾिसणियूं पयूं। अने आख़िरकार ई जेको तकरार हलई पे, इन तकरार में 2 माण्हू क़तल थी विया। ई जेको 2 खून थिया तंहिंजी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पण न हुई। अने मौलाना मथे इन खूने जो केस करे मौलाना खे गिरफ़्तार कराए अने जेल हलाए में आयो। मौलाना साहब खां सिवा 37 ॿिया माण्हू पण इन केस में, इन मुक़दमे में जेल में हुआ। मौलाना इन केस में 3 महीना अने 9 ॾींहं बंद हुआ। ई पण खोटो केस हो, मौलाना मथे साबित न थी सघियो। मौलाना साहब जेल जे अंदर गमगीन, दुख में, दर्द में अने तकलीफ़ में रहंदा हुआ। हालांकि मौलाना जी आदत हुई कि दुनिया जे मसइले में, मामले में, परेशानीअ में, तकलीफ़े में कॾहिं पण एतिरा गमगीन अने एतिरा परेशान की न थींदा हुआ। दुनिया जा केतिरा झगड़ा, फितना, फसाद अचींदा हुआ मौलाना पिंड वटि। मौलाना पिंड आसानीअ से उन जा फ़ैसिला कंदा हुआ। पण जेल जे अंदर खोटे मुक़दमे में, खोटे केसे में मौलाना एतिरा गमगीन अने परेशान हुआ जे माण्हू जेको मुलाक़ात करणु वेंदा हुआ, मौलाना उन से ॻाल्हि कंदे कंदे कॾहिं क रुई पवंदा हुआ। इन ई टाइम में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह दर्द में, तकलीफ़ में चंद अशार सिंधी ज़बान में चयो हो, जंहिंखे मौलाना जी मुनाजात चवाजे थो। उहो मुनाजात 3 मुनाजात आहिनि, जंहिंमें अल्लाह ताला खे सॾु कयो हुयो, दुआऊं करियो हुयो। उहो मुनाजात जेको आहे सिंधी ज़बान में छापियल आहे, जंहिंजा अमोक अशार ॿोरा दर्दमंदाना आहिनि। जंहिंमें हिकिड़े शेर जे अंदरि मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चवनि था, बेगुनाह बंदा पुराणा, यानी बेगुनाह असीं जेल में पूरिया पिया आहियूं। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ई पण हिकिड़ो शेर चयो हो जे गंदगीअ में बंदगी ही मुंहिंजा नसीब, यानी इन गंदगीअ में आऊं अलाह तुंहिंजी बंदगी कयां थो, तोखे सजदा कयां पियो, मुंहिंजे नसीब में ई लिखियलु आहे। जेल जे अंदरि मौलाना घणी तकलीफ़ में हुआ, पण ई पण केस खोटो केस हो, एतिरे वधारे हली न सघियो। 3 महीने 9 ॾींहं पुठिया मौलाना अने मौलाना जा ॿिया 37 साथीअ, टोटल 38 माण्हू इन केस में जा बरी थिया, आज़ाद थिया अने जेल मां छुटी करे पाछा आया। हिकिड़ो ॿियो केस मौलाना साहिब मथे खावड़े जी पुलिस स्टेशन में थियो हो, जंहिंमें तक़रीबन 36 सवाल जेको आई उहो केस में लिखाए में आया हुआ। उन में जेको 36 में जा मेन जेको पॉइंट हुआ FIR में,
केस में उही हुआ जे मौलाना साहब जेको आहे पिंड जी पार्टी बनाई पिया, जंहिंजो नालो हिज़बुल्ला रखियो हुयो। अने इहा पार्टी जेको आहे कच्छ जी हुकूमत जे ख़िलाफ़ प्रचार करे थी। पिंड जे ॻोठ जो नालो बदिलाए लुड़ी में जा रहीमाबाद करे विधो हुयो। नमाज़ में इमाम पुठियां वॾे सर आमीन चवनि था अने फातिहा यानी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़नि था। रफ़ यदैन कई त यानी नमाज़ पढ़नि था त नमाज़ शुरू कंदे हथ ॿोए मथे खणनि था, रुको में वञे त हथ मथे खणनि था, रुको में उथी त हथ मथे खणनि था। तंहिंखां सवाइ अमुक ॿियूं वस्तू जेको शामिल हुयूं। पुलिस सुप्रीडेंट जेको हो उन इन केस जी जांच कई। मौलाना साहब अने मौलाना जा ॿ खुथा खत्री मोहम्मद तैयब जेको खावड़े जा हुआ अने ॿिया साले मोहम्मद सिद्दीक, ई ॿ नौजवान हुआ, मौलाना जा खुथा हुआ, साथी हुआ। इन मथे पुलिस घणो दबाव विधे अने चएं जे आई मौलवी साहब जो साथ छॾे ॾियो न ताईं ॾुखिया थींदा अने जेल में वेंदा। इन ईमान वारे हिम्मत वारे नौजवान जवाबु ॾिनो त मौलवी साहब असांखे सही अने सचो दीन सेखारियो आहे, जेकी पण सेखारियो उहो माना सच आहे, हक़ आहे। असीं कॾहिं पण मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो साथ की न छॾींदासीं, मौला अब्दुर्रहीम पच्छमी जो साथ की न छॾींदासीं। पुलिस सुप्रीडेंट जेको हो उहो तारीख़ ॾेई हलियो वियो जे हिन तारीख़ मथे आई मौलाना खे चएं जे भुज में हाज़िर थियो। तारीख़ अचे हिते पहिला हिकिड़ो ॾींहुं मौलाना भुज पुॼी विया। तारीख़ अचे खां पहिरीं मौलाना हिकिड़ो ॾींहुं भुज में मौजूदु हुआ। अने वकील जेको मौलाना जो हो मिस्टर गोपाल जी, उनखे वञी करे सॼो केस मौलाना सम्झायो। मौलाना जे वकील मिस्टर गोपाल जी हिकिड़ी अर्ज़ी लिखी करे पुलिस के साम्हूं ई रखई। उन अर्ज़ीअ में लिखियलु हो जे ई जेकी पण सवाल आई नमाज़ जे बारे में, सूर पढ़े जे बारे में, आमीन चई जे बारे में, ई मड़े मज़हबी मसइला आहिनि यानी धार्मिक मामला आहिनि। इन जो कानून से कीअं पण गिनण ॾियण न आहिनि। ई दीन जा मसइला आहिनि, हर को पिन जे हिसाब से अमल करे सघे थो। अर्ज़ी इन अंदाज़ सां लिखियलु हुई जो पुलिस पण ॾिसी करे हैरान थी वई। पोइ पुलिस अदलिया आला यानी हाई कोर्ट वई अने उतां मंज़ूरी गिनिया वई जे असांखे मोहलत मिले, असीं इन केस जी वधारे तफ्तीश कयूं था। आख़िरकार 12 महीना यानी हिकिड़ो वरे गुज़रियो ने सोचे वीचारे पुठियां 36 जेको सवाल हुआ उन मां अक्सर सवाल जेको आहे से रद्द थी विया, पुलिस कढी विधे। अमुक सवाल हुआ जेको मंज़ूर थिया अने उन सवाल मथे कोर्ट में केस हलियो। पुलिस पिंड जा गवाह पेश कई अने मौलवी साहब पिंड जे बचाव में दिफ़ा में पिंड जा गवाह पेश कयूं। मौलाना जे गवाह में हिकिड़ो पीर करम शाह अब्दुल्ला भुज कच्छ पिड़ वारा, ॿिया मौलवी मोहम्मद सूमरो सुथरी वारा, टिया हाजी अब्दुल हलीम यानी हाजी दलील ख़ान गुरेवारी वारा, चौथा मुतुआ अब्दुल हक बिन छिता उर्फ़ पट भरिया। ई माण्हू मौलाना जा गवाह हुआ केस में। ॿई तरफ़ जेको पार्टी हुई, जेको सामला माण्हू हुआ, उन्हनि जा गवाह त डिघ हुआ, जाम हुआ। उन गवाह में जा मियाँ हुसैन बिन बापू मियाँ ई हुआ, ई त मेन हुआ। इनी जेको केस कयो हो उन में इन दलीलूं कुरो हुयूं, ॻाल्हियूं कुरो हुयूं। तंहिंमें हिकिड़ी ॻाल्हि इहा पण हुई जी मिस्टर गोपाल जेको मौलाना जा वकील हुआ, उन पुछियो जे मियाँ हुसैन बिन बापू मियाँ के जे इन केस जे बारे में आंखे कुर मालूम है। त उन जवाबु ॾिनो जे आउं मुंहिंजी क़ौम जो वॾेरो आहियां, सरदार आहियां, अॻेवान आहियां। मुंहिंजी क़ौम जे ॻोठ में मौलाना साहबु अचे थो अने तकरीरूं करे थो, माण्हुनि में फ़साद अने बिगाड़ पैदा करे थो, त मौलाना साहब जेको हुनखे असांजे ॻोठ में अचे मथे पाबंदी लॻायो। मौलवी साहब जे वकील मिस्टर गोपाल जी सवाल कंदे अने मुंझाईंदे उनखे पुछे जे आंजे ॻोठ में जरा माण्हू को मरी वञे त उनजी क़बर मथे कलामुल्लाह यानी क़ुरान शरीफ़ पढ़ो था अने उन मथे मौलवी साहब जे जीअं मौलवी जेको रहिया ई नज़रानो गिने था क़ुरान पढ़े मथे, ईअं आई नज़रानो गिनो था अने क़ब्रिस्तान में 7 ॾींहं ऐं वियो था कन। त उन जवाबु ॾिनो हा ई ॻाल्हियूं सचियूं आहिनि। त मिस्टर गोपाल जेको उन जज खे चई, जज ऐं न्यारो ही माण्हू हिन जे ॻोठ जो वॾेरो आहे, पण तंहिं हूंदे जहिड़ा माण्हू को मरी वञे त ॿिया मौलवीअ जी नज़रानो गिने, ईअं नज़रानो पियो गिने।
ॿियो गवाह खत्री हारून बिन अयूब हो। उनखे मिस्टर गोपाल जेको मौलाना जा वकील हुआ उन पुछियो जे हिन किताब खे यानी बुखारी शरीफ़ खे तूं मञे थो की नथो मञे। उन लाचार थी करे जवाबु ॾिने जे मौलवी अब्दुर्रहीम जे हथ में आहे त नथो मञा, असांजे कंहिंजे हथ में हूंदी त मञा थो। मिस्टर गोपाल पुछे जिन किताब में आमीन बिल जहर यानी वॾे सर आमीन चवणो, इमाम पुठियां सूर फातिहा अलहमदो पढ़णो, अने रफ़ यदैन करणी यानी नमाज़ शुरू करणी, रुको में वञणो, रुको में उथियणो, तेरा हथ मथे खणणा, ई मड़े मसला लिखिया पिया आहिनि अने ई मड़े दलीलूं आजे ख़िलाफ़ आहिनि। हाणे जेकॾहिं वटि को दलील हुए जे आमीन वॾे सर न चयो खपे, इमाम पुठियां सूर फातिहा न पढ़ाई खपे, रफ़ यदैन न कराजे त ऐं दलील ॾियो, त उन चई हींअर हिंटाणे असां वटि दलील मौजूदु न आहिनि। वकील साहिबु हुनखे पुछे जे पोइ दलील करे ॾींदा, दलीलूं पोइ ॾींदोसि। त वकील साहिबु चई जे उहे दलीलूं जेको आहिनि किन किताब में लिखियलूं आहिनि, तर उन जवाबु ॾिने जे तनवीर उल ईमान में लिखियल आहिनि। मौलवी साहिबु पंहिंजे वकील खे इशारो कयूं गोपाल जी के जे हिनखे तूं ई पुछ जे किताब जेको बुखारी शरीफ़ ई पहिरीं लिखाणी आहे का तनवीर उल ईमान पहिरीं लिखाणी आहे। त उन जवाबु ॾिने जे तनवीर उल ईमान पहिरीं लिखाणी आहे, बुखारी तनवीर उल ईमान पुठियां लिखाणी आहे, बुखारी शरीफ़ त घणी पहिरां लिखाणी आहे। त वकील साहिबु उहा उन चयूं जे उहा किताब जेको अल्लाह जे नबी जे ज़माने खे वधारे उॾी आहे, उन किताब मथे वधारे वेसा कराजे कि उहा किताब जेको 1400 वरे पुठियां लिखाणी उन मथे वेसा कराजे। मिणी खां वधारे सची किताब कई। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन क़िस्म जूं दलीलूं आम साम्हूं आ वयूं अने पोइ ई केस पण जेको ख़ारिज थी वियो, ख़तमु थी वियो। ईअं हिकिड़ो केस मौलाना जे ख़िलाफ़ हाले पोतरा गुलू सेठ पण कयो हो, जंहिंमें ई लिखियलु हो जे मौलाना मुल्क जे ख़िलाफ़ कमु करे पियो अने पिण जी अलॻि जमात बनाए हुकूमत जे ख़िलाफ़ बग़ावत करे थो। एतिरे लाइ करे इनखे मुल्क मां कढी विझो। गुलू सेठ वॾी पहुच वारा माण्हू हुआ, ताक़तवर हुआ अने हुकूमत में उन जी हलंदी हुई अने पिण जे दम मथे खपे अहिड़ा फ़ैसिला कराईंदा हुआ। उन वक़्तु जेको कच्चो कलेक्टर हो उहो गुलू सेठ जो ख़ासो दोस्त हो। एतिरे लाइ करे उन गुलू सेठ जी इहा ॻाल्हि मञी करे अर्ज़ी क़बूलु कयईं अने गुलू सेठ से वाइदो कयईं जे इन मौलवीअ खे आउं इन मुल्क मां कढी छॾींदुसि। कलेक्टर साहिबु मौलाना खे अॻिले ॾींहुं भुज बोलाए, मौलाना साहिबु नियापो मिलियो त भुज पुॼी विया। सुबुह सुबुह जो टाइम हो अने क़ुरान जी तिलावत कयूं पिया, कंहिं किताब जो मुतालो कयूं पिया। उन जॻह ते वेठल हुआ जिते अॼु मुसाफ़िर खानो बनियो पियो आहे ज़कात नाके वटि। एतिरे में जे गुलू सेठ पिन जी जीप में सवार थी न मौलाना वटां मटियो अने मौलाना खे चईं जे अॼोको ॾींहुं वाचेरा पढ़ीला या इन तरह जा जेको मश्करी वारा अखर अचें। पोइ कलेक्टर वटि वञी पुॻो, पिन जी फाइल जेको वई उहा फाइल कलेक्टर खे यादि दिराए जे जेको तोखे मूं फाइल ॾिनी आहे, केस कयो आहे, उन मथे कार्रवाई कर। त कलेक्टर साहिबु चईं जे तूं बेफ़िक्र रहो ऐं बेफ़िक्र रहो, मूं उन मौलवीअ खे अॼु बोलायो आहे अने अॼु उनखे मुल्क में जा कच्छ मां ॿाहिरि कढी सिंध खे रवानो करे छॾियां थो। हीअ मड़े गुफ़्तगू इहा ॻाल्हि ॿोल जेको चालू वई, ई कलेक्टर जी घरवारी अने उन जूं धीअरूं उभियूं हुयूं, उन पण सुम्हूं पिए। नाश्ते जो टाइम हो सुबुहटाणे अने गुलू सेठ अने कलेक्टर ॿिन्ही बेरो वेही करे नाश्तो कयूं पिए टेबल मथे। ई ॻाल्हि जरा कलेक्टर जी घरवारी अने धीअ सुम्हूं तर उन जी घरवारीअ चयईं अने धीअ पण चऊं जे पिया कलेक्टर खे चऊं पिया ई मौलवी जेको आहे मज़लूम आहे, इन मथे ऐं वधारे ज़ुल्म न कयो। अने धीअ ई पण चऊं जे अबा ई दुर्वेश क़िस्म जो इंसानु आहे, इन जी दुआ पण लॻे थी, पिट पण लॻे थी। ऐं जेकर इनखे मुल्क मां ॿाहिरि कढी छॾींदा इन बददुआ जे कंहिं त पां तबाह ने बर्बाद थी वेंदासीं। ई ॻाल्हि उन धीअ अने घरवारी इन अंदाज़ में कयूं जे कलेक्टर साहिब जी दिलि मथे ई ॻाल्हियूं असरु करे वियूं अने उन ई टाणे उहो फाइल जेको हुई गुलू सेठ खे उन पाछी वार ॾिनो ऐं कलेक्टर चऊं जे माफ़ी गुलू साहिबु आऊं हाणे ई कमु नथो करे सघां। ईअं मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी अल्लाह ताला मदद कयईं अने मौलवी साहिबु मुल्क खां दर बदर थिए खां बची विया। अमुक माण्हू ई पण बयानु कईं था जे ई केस जेको हो गुलू सेठ मनो मेघराज, हाजी इब्राहिम सुरैयो अने हाजी सुलेमान नोड़े जे दबाव में पाछो गिणे वें। इन माण्हूअ हाजी जाफ़र जेको डूमो ॾे जा हुआ
उन वटि वञी करे चयो हो या उनजे भाउ खे जेको अहमद आमू जंहिंखे चवंदा हुआ उनखे चयो हो जे ई गुलू सेठ खे चओ जे पिण जो केस जेको आहे से पाछो गिनी गिनाए। पोइ उन जी चए मथे गुलू सेठ पिण जो केस पाछो गिणो हो। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह गुलू सेठ वटि पण तौहीद जी दावत ॾियण विया हुआ। ત્યારે सेठ उनटाणे मौलाना खे चई जे आउं सोचे सम्झे पोइ तुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾींदुसि। 3 सवाल तलाक जे बारे में, वरासत जे बारे में अने किसास जे बारे में गुलू सेठ मौलवीअ खे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे कए हुए। मौलवी पुठियां उन जो जवाबु ॾिनो पण गुलू सेठ खे उहो जवाबु पसंदि न आया। पोइ मौलाना मोहम्मद रहीम मोहम्मद नूह सूमरा जेको डूमोडे में पढ़ाईंदा हुआ उन मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे ॾिसी करे अने गुलू सेठ खे चयो जे हीअ त माण्हूअ खे गुमराह करे पियो। सेठ अल्लाह तोखे ताक़त ॾिने कुवत ॾिने त ऐं पिण जी ताक़त सां हिनखे रोकियो न त क़यामत जो ॾींहुं ऐं हिकिड़ो अल्लाह खे जवाबु ॾींदा। अने पंहिंजो जेको मसलक आहे मसलक आला हज़रत हिनखे बचायो। मौलवी जेको ॻोठ में पढ़ाईंदा हुआ डोमाडे में जंहिंजो नालो मौलाना मोहम्मद रहीम नूह सूमरा हुआ उन जी चए मथे गुलू सेठ चयो जे आऊं हाणे हिन मौलवीअ खे रोकींदुसि। पोइ ईअं हिन अंदाज़ में मौलवीअ खे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी खे रोकेला करे गुलू सेठ अलॻि अलॻि तरीक़ा अपनाए जंहिंमें केस पण हुआ। पण मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह कंहिं धमकियुनि पाछा न हटिया अने हर केस में जा बाइज़त बरी थी विया। अने जंहिं केस में मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी खे मुल्क मां ॿाहिरि कढाए जी प्लानिंग गुलू सेठ कयो हो उहो केस पाछो खेचाए में मनु मेघराज जो वॾो हथु हो। गुलू सेठ जरा कलेक्टर वटि विया तहिड़ा कलेक्टर गुलू सेठ खे चए हुए जे गुलू सेठ साहब जरा मनु मेघराज खे ख़बर पवंदी त तकलीफ़ मूंखे पण थी पवंदी। मनु मेघराज पण वकील जहिड़ा माण्हू हुआ। पोइ मनु मेघराज हाजी इब्राहिम सुरैया अने हाजी सलेमान नौड़े इन्ही जहिड़ा माण्हूअ खे ख़बर पई जे गुलू अहिड़ो ख़तरनाक केस मौलवी मथे कयईं त ई मड़े हाजी जाफ़र जे भाउ अहमद यानी आमू वटि डूमो ॾे आया अने पोइ चऊं जे ई सेठ खे सम्झायो जे इहा हद पार न कई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी दुआ अने बददुआ लॻंदी। ताक़त जो नशो एतिरो पण ख़ासो न आई पिण जे मसलक मथे आंखे अमल करिणो आहे त अमल कयो पण खोटो कंहिंखे तंग न कयो। पोइ आमू जेको अहमद हुआ हाजी जाफ़र जा भाउ उन जी चए मथे गुलू सेठ पिण जो केस जेको आहे उहा पाछो गिनी गिणो हो। पोइ गुलू सेठ इन जे हिकिड़ो साथी हुआ उन जा जंहिंजो नालो हो वरली गाम जा हुआ राहिब बिन साहू पठान। ई सेठ जा उठ चारींदा हुआ अने सेठ जा जेको ढगा हूंदा हुआ ए काठियावाड़ पण काए वेंदा हुआ अने ईअं पण बयानु करे में अचे थो जे सेठ जेको हुआ गुलू सेठ उहो हिनखे पिण जो पुत्र चवंदा हुआ। पण ई राहिब बिन साहू जेको हुआ ई पण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी दावत में जा मुतासिर थिया अने दावत तौहीद क़बूल कयूं अने जर अहरेदीस थी विया त गुलू सेठ इन खे पण इन ॻाल्हि मथां हटाए लाइ करे तौहीद मथां हटाए लाइ करे जाम तकलीफ़ूं ॾिनो। उन में जा हिकिड़ो इहो जेकॾहिं माण्हूअ खे जेको हूतो नालो हो उनखे बंदूक से हमिलो करायो हिन मथे पण बंदूक लॻी न उहो इंसानु बची वियो। पर बंदूक ॿिए माण्हू खे थोरी खे लॻी वई जंहिंजो नालो जमू पठान हो। पोइ सेठ मथे इन हमले जो केस थियो जंहिंमें हाजी सलेमान हाजी इब्राहिम सुरैयो अने ॿिया अहलदीस जमात जा घणा माण्हू सपोर्ट में बेरा हुआ। सेठ जे ख़िलाफ़ जरा केस थियो जरा कलेक्टर सेठ खे ॿोलाए करे चयईं सेठ तव्हांखे अहिड़ो कमु न कयो खपे। पर हक़ीक़त में उहा बंदूक सेठ की न हलाए वई गोली सेठ की न हलाए वई पण चए में अचे थो जे सेठ जे चए मथे जेको आहे इन ॿिए हिकिड़े माण्हूअ गोली हंए वई। पोइ सेठ इन केस में बिल्कुलु तनहा अने अकेला थी विया। ॿई जमात जो सपोर्ट ने साथ न हो। ॿिए पासे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी जमात उनटाणे मज़बूत हुई जमात हिज़बुल्लाह अने जमात अहलदीस। पोइ साथ साथ सेठ जेको आहे उनजी तबियत पण ॾींहुं ॾींहुं ख़राबु थींदी आहे वई त इन कारणे पोइ समझौतो थियो अने गुलू सेठ अने मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह इन जे दरमियान जेको केस कबाड़ा हुआ मिड़ई ख़तमु करे में आया। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे 2 भेरा जेल में वञिणो पियो। पहली फेरा नाहक खून जे खोटे केस में 3 महीना 9 ॾींहं मौलाना जेल में हुआ अने ॿिए फेरा 1992
विक्रमी साल इन में हिकिड़ो मसनूई पीर मसनूई हज बनायो हुई लुआरी में। उन हज के बंदि कराइण करे मौलाना अब्दुल पच्छमी पंहिंजा 60 साथी कच्छ में जा कोठे सिंध के विया हुआ। अने पोइ उते मौलवी ख़ैर मोहम्मद निज़ामाणी हाजी अहमद मल्ला इन मड़े बेरा थी करे सत्याग्रह कयो हो। अने पोइ मौलाना उते पण हैदराबाद जी जेल में 5 या 6 ॾींहं पूरल हुआ। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।